अस्सलाम वालेकुम दोस्तों। असां हिन वक़्तु कच्चे में मौजूदु आहियूं। ही कच्चे जी वेलो आहे। असां हिते आयासीं भाउ, ही ॾिसो था, ही कच्चो आहे। असां रिकॉर्डिंग करणु वञूं था। हे छोकिरा नंढड़ा आहिनि हिते। ख़बर अथई रिकॉर्डिंग करणु चाही न आयासीं, तितरनि जा बच्चा ॻोल्हणु आयासीं। हिकिड़ो बच्चो भॼी वियो, टे बच्चा वरितासीं तितरनि जा, काड़नि जा। हाणे हिते ॻोल्हियूं था। अलाह ख़ैर करे थाणे लॼी मथां मुंहुं न चढ़ी वञूं। ही कच्चो आहे ना। हेॾे 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 हीअं वञूं था। हिकु ॾे साईं कच्चे ॾे वञूं था। हे कच्चो आहे, अहिड़ा को हिते माण्हू खणी था अचनि थाड़ेल। अलाह साईं ख़ैर करे। हिरकियूं हल मां चयो माण्हू आहे मतां अचो साईं। ही साईं कच्चो आहे न, खणी वञे न मतां कच्चे में आयासीं। हेॾे ॾिसे वॾो ॿेलो आहे, झंग आहे साईं। हे कच्चो जी बि झंग आहे। हिच झंग ते बीठा आहियूं गर्मीअ ते। अचो पाणी थी विया। हलो साईं हलो, अॻिते हलो, कच्चे में हलो। केरु चयो अचो, हलो साईं हलो। ॻोल्हियूं था साईं, ॻोल्हियूं था। ही ॾिसो, ही वॾो ॿेलो आहे, वॾो ॿेलो आहे। पूरे 8 बजे आयासीं, ॿेलो नथो खुटे। खणे का बच्चा बाता नहीं जो केड़ा नहीं नहीं झिरकी है, झिरकी। हाँ दोस्तों, ही कश्मीर जे इलाको कच्चो हेडे वञूं था।